तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अवां जे ख़िदमत में जेका कहाणी बादशाह जी ॻाल्हि पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे सब्र शहज़ादो। हिन आखाणीअ जो कहाणीअ जो पहिरियों हिसो अॻु में असां पेश करे चुका आहियूं, जंहिंजो वीडियो असांजे चैनल ते मौजूदु आहे। अवां विज़िट करे हिन कहाणीअ जो पहिरियों हिसो बि ॾिसी सघो था। ऐं हिन वक़्तु अवां जे ख़िदमत में हिन कहाणीअ जो ॿियो हिसो पेश करे रहिया आहियूं। त अचो हलूं था सब्र शहज़ादो कहाणीअ जे ॿिए हिसे जे तरफ़। हिकिड़े ॾींहुं 6 ई भेनरूं पाण में सलाह करे राति उते टिकी पयूं। जॾहिं राति थी तॾहिं लिकी वञी पंहिंजे भेण जे जाइ में वेही रहियूं। नंढी शहज़ादीअ जॾहिं ॾिठो त होम टरी आहे तॾहिं वेंझणूं खणी साॼे पासे झलियाईं त सब्र शहज़ादो अचे पहुतो। पोइ त वेही रिहाणियूं कयऊं। संस 6 भेनरूं इहो लकाउ ॾिसी सड़ी वयूं। पक थियनि त शहज़ादीअ उन्हीअ सां शादी कई आहे ऐं हीअ दौलत बि उन जी ॾिनल अथसि। पोइ त जीअं तीअं करे राति गुज़ारियाऊं। सुबुह जो जॾहिं सब्र शहज़ादो हलियो वियो तॾहिं हीअ बि 6 ई ॼणियूं लिकी माठली करे अचे वेही रहियूं ऐं सलाहूं करणु लॻियूं त कहिड़ी तरह नंढी शहज़ादीअ खां सब्र शहज़ादो छॾाइजे। नेठि हिकिड़ीअ ॼणीअ सलाह ॾिनी त परीज़ादनि जो जिस्म तमामु नाज़ुक हूंदो आहे। हाणे छा करियूं जो बिलोर कुटे सन्हूं ॿूरो करे सब्र शहज़ादे जे खट ते हारे छॾियूं, पोइ पाणे ख़बर पवंदी। इहा सलाह सभिनी खे वणी, सो यकदमि बिलोर कुटे अटो करे लिकाए नंढीअ भेण वटि आयूं ऐं अचे चयऊं, अधी असीं हिते वेही कक थी पियूं आहियूं, न को कमु न को कार, तंहिं करे अॼु तुंहिंजे रहण वारी जाइ असीं साफ़ु कंदियूंसीं। नंढीअ भेण खेनि घणो ई रोकियो पर हुननि संदसि ॻाल्हि कान मञी। शहज़ादियूं झटि करे संदसि जाइ में वञी छंड फूक करणु लॻियूं। जॾहिं ॾिठाऊं त खेनि को बि ॾिसण वारो कोन्हे तॾहिं वॾीअ शहज़ादीअ कुटियल शीशनि जी पुड़ी कढी सब्र शहज़ादे जे हंध ते हारे छॾी। किसो कोता राति जो नंढी शहज़ादीअ सब्र शहज़ादे खे घुरायो। हू वीचारो शहज़ादीअ सां रिहाण करे पंहिंजे हंध ते अञा लेटियो ई मस त सन्हा शीशा संदसि नाज़ुक जिस्म में घिड़ी विया। हिन खां रड़ निकिरी वई ऐं यकदमि कावड़ मां शहज़ादीअ खे चयईं त वेंझणूं झल त आं वञा। शहज़ादी ॾाढी हैरान थी पर सब्र शहज़ादे जो चवणु कोन मोटाए सघी। यकदमि वेंझणूं खाॿे पासे झलियाईं त हू गुम थी वियो। पर वेंदे वेंदे एतिरो चई वियो त तो मूंसां चङाई कान कई आहे, पर जे मूंसां मिलणो अथई त हाणे ॻोल्हे लहिजा। शहज़ादी वीचारी ॾाढी हैरान थी वरी जो खणी ॾिसे त सब्र शहज़ादे जे हंध ते शीशा हारिया पिया आहिनि। उते पक थियसि त भेनरुनि धोखो कयो आहे। पोइ शहज़ादी वेही रोअण ऐं पछताइण लॻी त नाहक भेनरुनि खे रहायमि। हाणे सब्र शहज़ादो हथां विञायमि। अलाए जे कहिड़ीअ विलायत में हूंदो ऐं आउं ज़ाल माण्हू खेसि किथे ॻोल्हे लहिजसि। ऐं पंहिंजे क़िस्मत खे ॾोह ॾींदे शहज़ादे खे ॻोल्हे लहण जो पको इरादो कयईं। पोइ उन्हीअ महिल ई बादशाही वेस वॻा लाहे, गेड़ू रता कपिड़ा पहिरे, जोगणी थी फ़क़ीर खां मोकिलाए तौंकलाए हिकिड़े पासे उथी हली। हलंदे हलंदे हिकिड़े ॿेले में अचे राति पयसि। राति गुज़ारण लाइ हिकिड़े वण हेठां वेही रही। अञा का घड़ी मस गुज़री त उन वण ते 2 पखी अची वेठा जे पाण में ॻाल्हियूं करणु लॻा। हिकिड़े पखीअ ॿिए खे चयो त यार, ख़ुदा जी कुदरत आहे जो कंहिं न कंहिं शइ में का न का हिकमत मिड़ेई रखियलु आहे। ॿिए पखीअ चयसि त सो वरी कीअं? तंहिं ते हुन चयसि त हिन वण जे छोॾनि में अहिड़ी ख़ासियत आहे जो जेकॾहिं पाणीअ में टहिकाए कंहिं बीमार खे उन सां विंझारिजे त सभु बीमारियूं छॾे वञनिसि। वरी ॿिए पखीअ चयो त अदा बराबरि, तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। मुंहिंजे विठिन में बि अहिड़ी ख़ासियत आहे जो कहिड़ो बि न छुटंदड़ फट हुजे, जेकर उन ते हणिजे त यकदमि छुटी वञे। शहज़ादीअ खे इहे ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे निंड अची वई। सुबुह जो सवेल उथी उन वण जा कुझु छोॾा लाथाईं ऐं कुझु विठियूं मेड़े गोदड़ीअ में विझी उथी रवानी थी। शहज़ादीअ खे पंधु कंदे ॾाखड़ा ॾिसंदे 6 महीना गुज़री विया। उन्हीअ विच में कई अहिड़ियूं तकलीफ़ूं आयुसि जिन मां बचणु मुश्किल हो, पर हीअ वीचारी ख़ुदा ते तवकल रखी हलंदी रही।
आख़िरकार हिकिड़े ॾींहुं हिकिड़े खूह ते अचे पहुती जिते 100 छोकिरनि पाणी पिए भरियो। शहज़ादीअ हिकिड़ीअ खां पुछियो त अदी तव्हीं हेतिरो पाणी छाजे लाइ थियूं भरियो? हुन ॿुधायोसि त असांजो सबुरु शहज़ादो कंहिं आदमज़ादीअ सां वञी परिणियो हो, पर उन्हीअ ज़ाल दोखो करे खेसि फटे विधो आहे। 6 महीना थिया आहिनि जो फट छुटनि ई कोन था। हाणे संसि इलाजु पियो हले, जंहिं लाइ पियूं पाणी भरियूं। इहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादीअ उन छोकिरीअ खे चयो त आउं बि हिकमत जो धंधो ॼाणा थी। जे मूंखे सबुरु शहज़ादे वटि वठी हलो त हूं त आउं खेसि चङो भलो करियां। छोकिरीअ जवाबु ॾिनुसि त हिते केतिरा ई हकीम तबीब मोटी विया, तूं छा करे सघंदीअं? पर शहज़ादी ज़िद ॿधी बीही रही। तॾहिं लाचार छोकिरीअ खेसि पाण सां वठी वञण जो इरादो कयो। शहज़ादीअ जो वेस मटियल हो, जंहिं करे सबुरु शहज़ादो खेसि सुञाणे न सघियो। शहज़ादी खेसि ॾिसी वाइसी चयो त पाणी टहिकायो। चवण जी देरि हुई, यकदमि पाणी गरम थी वियो। शहज़ादीअ छा कयो जो हुन में छोड़ा विझी हुकुम कयो त सबुरु शहज़ादे खे हिन पाणीअ सां वेझायो वञे। ख़ुदा जी कुदरत जो थोरे ई देरि में शहज़ादे जी तबियत बदिलजी वई। मथां वरी शहज़ादीअ पखीअ जूं विठियूं घोटे उन मां मलहम ठाहे सबुरु शहज़ादे जे फटनि ते रखियो, जंहिं करे हू जल्दी तंदुरुस्त थी पियो। 2-4 ॾींहंनि खां पोइ सबुरु शहज़ादीअ खे पाण वटि घुराए चयो त घुर जेकी घुरणो अथई। शहज़ादीअ चयोसि त पहिरियों अंजाम ॾे। सबुरु शहज़ादे अंजाम ॾिनुसि। उते शहज़ादीअ चयोसि त मूंसां गॾिजी हल। सबुरु शहज़ादो कावड़ में तपी बाहि थी वियो ऐं चयईंसि त उन्हीअ ॻाल्हि तां लही वञ। मुंहिंजी अॻे ई शादी थियल आहे, जंहिं करे आउं तोसां न हलंदुसि। उन्हीअ ते शहज़ादीअ चयोसि त शहज़ादा उहा आउं ई आहियां, जंहिंखे चई आयो हुए त मूंखे ॻोल्हे लहिजा। हाणे मूं तोखे ॻोल्हे लधो आहे। ईअं चई गेड़ू रता कपिड़ा लाहे पंहिंजा कपिड़ा पारियईं। तॾहिं सबुरु शहज़ादे सुञातुसि। पोइ शहज़ादीअ खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त कहिड़ीअ तरह संसि भेनरुनि साणुसि दोखो कयो हो। उते सबुरु शहज़ादो बि तमामु ख़ुशि थियो। नेठि सभई ॻाल्हियूं विसारे ख़ुशि थी गुज़ारणु लॻा।